أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله يمسك السماوات والأرض أن تزولا ولئن زالتا إن أمسكهما من أحد من بعده إنه كان حليما غفورا وأقسموا بالله جهد أيمانهم لئن جاءهم نذير ليكونن أهدى من إحدى الأمم فلما جاءهم نذير ما زادهم إلا نفورا استكبارا في الأرض ومكر السيء ولا يحيق المكر السيء إلا بأهله فهل ينظرون إلا سنة الأولين فلن تجد لسنة الله تبديلا ولن تجد لسنة الله تحويلا أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا بے شک اللہ تعالی آسمانن کے ऐं ज़मीन खे रोके वेठो आहे इन ॻाल्हि खां जो हू पंहिंजी जॻह तां हटी वञनि ऐं जेकॾहिं उहे ॿई पंहिंजी जॻह तां हटी वञनि यानी आसमान ऐं ज़मीन त पोइ उन खां सवाइ ॿियो को बि इन्हनि खे रोके नथो सघे बेशक ओ अल्लाह बुरदबार आहे ऐं बख़्शण वारो आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो अल्लाह जी कुदरत ऐं अल्लाह जी ताक़त अल्लाह जी नेमत त अल्लाह रब्बुल आलमीन आसमान ऐं ज़मीन खे पंहिंजी हालत ते बरक़रार रखी वेठो आहे ऐं रोके वेठो आहे इन ॻाल्हि खां जो ही पंहिंजी जाइ तां हटी वञनि पंहिंजी हालत खे तब्दील करे वठनि ईअं नथो थिए जो अल्लाह पाक ई इन्हनि खे रोके वेठो आहे पर जेकॾहिं इहे पंहिंजी हालत तां हटी वञनि त पोइ अल्लाह खां सवाइ ॿियो को उन्हनि खे रोके कोन थो सघे चुनाचे क़यामत जो जेॾीमहिल वाक़ियो थींदो त इहे पंहिंजी जाइ छॾे ॾींदा ऐं पोइ काइनात में जेको दरहम बरहम काइनात थी वेंदी ऐं जेको फ़साद मची वेंदो ऐं तबाही ईंदी उनखे केरु रोके कोन सघंदो जॾहिं अल्लाह पाक कोन रोकणु चाहींदो त पोइ काइनात जे इन निज़ाम खे को बि पोइ बरक़रार नथो रखी सघे अल्लाह ताला हलीम आहे बुरदबार आहे बख़्शण वारो आहे माना अल्लाह रब्बुल आलमीन कुदरत वारो एॾो आहे जो अल्लाह ॿुधायो आसमान ऐं ज़मीन सभु अल्लाह जे क़ाबूअ में आहे हाणे बि हींअर जेको हिननि जे मथां अज़ाब कोन पियो अचे पोइ इन करे कोन पियो अचे जो अल्लाह पाक हिननि जे कुफ़्र ऐं शिरक खां जेको तो राज़ी आहे न बल्कि इन करे जो अल्लाह रब्बुल आलमीन बुरदबार आहे अल्लाह रब्बुल आलमीन यकदमि फौरी तौर ते पकड़ कोन फरमाईंदो आहे उन करे अल्लाह रब्बुल आलमीन जी सिफ़त हिल्म जेका आहे उन करे अल्लाह पाक हिननि ते फौरी अज़ाब कोन पियो आणे हा जेकॾहिं हाणे बि हेतिरो हिननि फ़साद मचायो हेतिरो हिननि नबियुनि खे सतायो हेतिरो हिननि जेको तो अल्लाह पाक जी ॻाल्हि जो इनकार कयो पर हाणे बि जेकॾहिं ही तौबा करे वठनि अज़ाब अचण खां पहिरीं त पोइ अल्लाह ताला इन्हनि जे लाइ बख़्शणहार बि आहे वॾो बख़्शणहार आहे अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त इन्हनि
वअक़समू बिल्लाहि जहद ईमानिहिम, इन्हनि वॾा सख़्तु कसम खाधा अल्लाह जा त जेकॾहिं इन्हनि वटि को ख़बरदार करण वारो अचे त पोइ ही ज़रूर ॿियनि उम्मतुनि मां जेको सो वधीक हिदायत क़बूल करण वारा थी वञनि। फलम्मा जाअहुम नज़ीरुन, जॾहिं इन्हनि वटि हिकु ख़बरदार करण वारो आयो त पोइ उन जे अचणु हिननि जी ॿिए कंहिं हालत में इज़ाफ़ो कोन कयो, बसि हिननि जे हक़ खां अञा नफ़रत में इज़ाफ़ो करे छॾियो। छो इस्तिकबारन फिल अर्ज़, छो त ज़मीन में ही पंहिंजे पाण हिननि खे इहो धोखो हो त असां वॾा आहियूं, तकब्बुर हो हिननि खे। ऐं ॿियो मकर सय्य, हिननि जेको हक़ जे ख़िलाफ़ यानी साज़िशूं सटियूं ऐं रिथूं रथियूं बुरियूं। वला यहीकुल मक्र सय्य इल्ला बिअहलिह, अल्लाह ताला फरमाए पियो त बुरियूं तदबीरूं जेके आहिनि उहे नथियूं घेरो कनि मगर उन बुरी तदबीर वारे जो ई। फहल यंज़ुरून इल्ला सुन्नतल अव्वलीन, पोइ छा इन ॻाल्हि जो ई इंतज़ार पिया कनि इन ॻाल्हि जो ई इंतज़ार पिया कनि जेका पहिरियनि सां अल्लाह रब्बुल आलमीन मामिलो फरमायो, पहिरियनि सां अल्लाह जो जेको दस्तूर हो छा उन जो ई इंतज़ार कनि पिया। अल्लाह ताला फरमाए पियो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त फलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला, त पोइ हरगिज़ तव्हां अल्लाह जे तय शुदा दस्तूर खे तब्दील थींदे कोन लहंदव। वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तहवीला, ऐं तव्हां हरगिज़ अल्लाह ताला जे तय शुदा दस्तूर खे यानी हटण वारो कोन लहंदव। छा मतिलब, ही जेके मुशरिकीन मक्का हुआ उहे जेॾी महिल हिननि जो बहस मुबाहिसो थींदो हो यहूदियुनि सां या नसारा सां, त पोइ ही चवंदा हुआ त तव्हांखे त अल्लाह ताला किताब ॾिनूं, तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजो नबी ॾिनूं, असां वटि को नबी कोन आयो आहे, असांखे को किताब कोन मिलियो आहे। जे न असांखे मिले हा त पोइ असां ॾेखारियूं हा अल्लाह खे त असां कीअं था हिदायत खे, तव्हां खां वधीक हिदायत वारा असां हुजूं हा, तव्हां खां वधीक जेको असां उन किताब ते हलूं हा, उन नबीअ जी पैरवी करियूं हा। अल्लाह ताला फरमाए पियो ओॾी महिल त हुननि इहा ॻाल्हि कई, पर जेॾी महिल ॾेजारण वारो रसूल यानी सभिनी रसूलनि जा सरदार मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उहे आया त उन्हनि जे अचण हिननि जी कंहिं बि हालत में तरक़ी कान ॾिनी। हिन जी हिकिड़ी हालत में तरक़ी थी, उहा छा त हक़ खां नफ़रत, हक़ खां अञा वधीक भॼणु। हालांकि चई त चुका हुआ त जेकॾहिं असां वटि को नबी अची वञे ऐं असांजे लाइ को किताब अचे त पोइ असां सभिनी खां वधीक हिदायत खे क़बूल करण वारा थींदासीं, पर थियो ईअं कोन। आयो जेॾी महिल नबी त पोइ हिननि छा कयो, इन नबीअ जे अचणु हिननि जी ॿी कंहिं हालत में तरक़ी कान ॾिनी, इन जे अचण जे करे अञा वधीक हिननि खे हक़ खां भॼणु ऐं हक़ खां नफ़रत। असल में छा आहे, जो नबीअ जी दावत अल्लाह जा अहकाम अक्सर नफ़्स जे ख़्वाहिशात जे ख़िलाफ़ आहिनि ऐं इंसान खे नफ़्स जे ख़्वाहिश खे छॾणु ॾाढो ॾुखियो थो थिए। ॿियो वरी हिननि जा जेके आबा अजदाद हुआ, अबनि ॾाॾनि जो जेको दीन हलियो पिए बुत परस्ती, उन्हनि खे मुहबत अहिड़ी हुई जो हुननि चयो, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दावत हुई उहा हुई त न तव्हांजा अबा ॾाॾा जेके आहिनि उहे ग़लति हुआ, को किताब कोन हो उन्हनि वटि अल्लाह जो, के नबीअ जी तालीम जे मुताबिक़ कोन हुआ, उहे गुमराह हुआ। हाणे तव्हां उन्हनि जी ॻाल्हि खे छॾियो, हाणे तव्हां उहा ॻाल्हि वठो जेको अल्लाह ताला चए पियो। इहा ॻाल्हि हुननि खे सम्झ में ई कान थी आई, उन करे हुननि जेको इनकार करे छॾियो। ऐं इहो छो कनि, इस्तिकबारन फिल अर्ज़, ज़मीन में तकब्बुर सम्झंदे, माना हुननि खे दिलि में इहो हो त असां जेको ज़मीन में वॾा आहियूं, असांखे वॾाई हासिल आहे। हाणे ही नबी नऊज़ बिल्लाह यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घटि सम्झंदा ऐं पंहिंजे पाण खे वॾो सम्झंदा। हाणे जॾहिं को माण्हू कंहिंखे घटि सम्झे त पोइ उन जी ॻाल्हि कीअं मञे, उन जी ॻाल्हि मञे त माना पंहिंजो हुन नकु कटाए छॾियो न। उन करे तकब्बुर जे करे केॾी महिल ॻाल्हि हुननि खे सम्झ में बि ईंदी पई हूंदी त ॻाल्हि सही पियो चए, पर जे मञूं त पोइ असां ॾिठा थी पवंदासीं, असां हेठि थी वेंदासीं, ही मथे थी वेंदो, हिन खे त असां सम्झी कुझु कोन था।
हिन वटि त का सरदारी कान्हे, हिन वटि को माल कोन्हे, हिन वटि को उहिदो कोन्हे, हिन वटि को जेको उहो कान्हे, असां वटि उहिदान, असां वटि हीउ सभु कुझु आहे। त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हीणो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण खां घटि सम्झण जे करे ऐं पंहिंजे पाण खे वॾो सम्झण जे करे हुन में हो त असांखे ज़मीन में तकबुर आहे, असां वॾा आहियूं, हीउ नंढो आहे, असां हिन जी ॻाल्हि कीअं मञूं। ऐं ॿियो हुननि हक़ जे ख़िलाफ़ जेको आहे बुरियूं बुरियूं साज़िशूं ऐं रिथूं रथियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मञनि हा। हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं भला कोन मञनि त भला इन ते ई इक्तिफ़ा कनि हा त हुननि ॻाल्हि कान मञी, दावत कान मञी, पर मुख़ालिफ़ थी ऐं जान जा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत जा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि जा मुख़ालिफ़ थी साज़िशूं कनि, रिथूं रथीन, इहो न कनि हा। ईअं बि न थियो। हिकिड़ो त हुननि मञियो कोन, ॿियो वरी हुननि छा कयो, साज़िशूं ठाहियूं कंहिं बि तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नाकाम करण जूं। अल्लाह ताला फरमाए पियो त इहा जेका बुरी रिथ थिए थी न ऐं बुरी साज़िश थिए थी, इहा उन साज़िश करण वारे खे ई घेरो करे वठे थी। चाहे जो यानी जेको माण्हू हक़ ते आहे या ओ मज़लूम आहे, उन को अहिड़ो कमु कोन कयो जंहिंजे करे तव्हां उनखे बदिले में या उन जे ख़िलाफ़ साज़िश पिया करियो ऐं बदनीयतीअ सां तव्हां उन जे लाइ का तदबीर पिया सोचो त हिन सां हिन खे को नुक़सानु पहुचे, त पोइ अक्सर इहो ॾिठो वियो आहे त इहे बदनीयतूं जूं जेके तदबीरूं आहिनि न, उहे ख़ुदि करण वारे जे ख़िलाफ़ उन जे ई गले में पवंदियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ कुरैश मक्का जेतिरियूं तदबीरूं कयूं, जेतिरियूं जेके साज़िशूं ठाहियूं, इहे सभु इन्हनि जे पंहिंजे गले में पयूं। इन जो नुक़सानु इन्हनि खे पाण बर्दाश्त करणो पियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन ऊंचो कंदो वियो ऐं उलमा लिखियो आहे त जेकॾहिं केॾी महिल ईअं बि थिए थो त जंहिंजे ख़िलाफ़ तदबीर कई वई, साज़िश ठाही वई, उन खे बि कुझु नुक़सानु पहुचे थो, उन खे बि कुझु नुक़सानु पहुचे थो, त फरमाईंदा त उन खे जेको नुक़सानु पहुचे जेकर पहुतो बि न त उहो दुनियावी नुक़सानु हूंदो ऐं साज़िश ठाहिण वारे खे, साज़िश करण वारे खे जेको नुक़सानु थींदो, इहो आख़िरत जो नुक़सानु थींदो। आख़िरत जो नुक़सानु सख़्तु बि आहे ऐं दाइमी बि आहे ऐं उन जे मुक़ाबले में दुनिया जो जेको हुन वीचारे खे नुक़सानु पहुतो आहे उहो आरज़ी आहे ऐं उन जो हुनखे बदिलो मिलंदो हिन दुनिया में बि, क़यामत जे ॾींहं बि। माना उन माण्हू जंहिंजे ख़िलाफ़ साज़िश ठाही वई आहे, मकर कयो वियो आहे, उन खे जेका तकलीफ़ थी, उहा तकलीफ़ हिननि खे जेका ज़रर पहुचंदो, नुक़सानु पहुचंदो, उन जे मुक़ाबले में का हैसियत कान थी रखे। उन करे अल्लाह ताला फरमाए पियो त बुरी साज़िश नथी घेरो करे मगर उन साज़िश करण वारे खे फहल यंज़ुरून इल्ला सुन्नतल अव्वलीन। पोइ छा ई ईमान आणण जे लाइ पहिरियनि जे जेको सो दस्तूर जो इंतज़ारु कनि पिया। पहिरियनि जो दस्तूर माना हिननि खां पहिरीं जेके क़ौमूं गुज़रियूं आहिनि जिन इनकार कयो, उन्हनि सां दस्तूर अल्लाह जो छा थियो दस्तूर त अल्लाह उन्हनि खे अज़ाब ॾिनो। हाणे ही ईमान आणण जे लाइ उन अज़ाब जो इंतज़ारु कनि पिया त ओ अज़ाब अचे त पोइ असां ईमान आणियूं। अल्लाह ताला फरमाए जेकर इहा ॻाल्हि आहे फलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तहवीला, पोइ हरगिज़ तव्हां अल्लाह जे तयशुदा दस्तूर खे बदिलजंदे न लहंदव। अल्लाह जो दस्तूर बदिलजी वञे जो मतिलबु छा आहे त काफ़रनि खे अज़ाब जे बदिरां अल्लाह ताला उन्हनि खे जेको आहे सो सवाबु ॾियणु शुरू करे छॾे। हालांकि अल्लाह पाक जो दस्तूर छा आहे त काफ़रनि खे अज़ाब थींदो, पर बदिलजी वञे, तब्दील थी वञे इन में, यानी काफ़रनि खे अज़ाब जे बदिरां जेको थो उन्हनि खे अजुर ॾिनो वञे, सवाबु ॾिनो वञे, इहो कॾहिं बि कोन थींदो। वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तहवीला, ऐं तव्हां हरगिज़ अल्लाह जे तयशुदा दस्तूर खे हटंदो न ॾिसंदव, पंहिंजे जॻह ते मुंतक़िल थींदो कोन ॾिसंदव। मुंतक़िल थींदो जो मतिलबु छा आहे त अज़ाब ॾियणो हो काफ़रनि खे, उन जे बदिरां अज़ाब थी वञे ईमान वारनि खे। काफ़रनि खे अज़ाब न थिए, ईमान वारनि खे अज़ाब थी वञे, कॾहिं बि ईअं कोन थींदो। इन्हनि ॿिन्ही ताक़ीदुनि मां मक़सूद छा आहे? मक़सूद आहे अटल ॿुधाइण, ताक़ीद करे ॿुधाइण त भई काफ़रनि खे अज़ाब ज़रूरु थींदो। जंहिंजो अल्लाह पनाह में रखे कुफ़र ते मौत आयो, ओ अज़ाब खां, दाइमी अज़ाब खां बची कोन सघंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए।
یا ارحم الراحمین یا ارحم الراحمین یا ارحم الراحمین یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم إنا نسألك من الخير كله عاجله وآجله ما علمنا منه وما لم نعلم ونعوذ بك من الشر كله عاجله وآجله ما علمنا منه وما لم نعلم ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سبحانك اللهم وبحمدك ونشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم آمين آمين سبحان الله.